सलीमन जे बंदिसार बे कसम जे मददगार जनाब अहमद मुख्तार नबी मुख्तार बीबी आमिना जे लाल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमाए जॾहिं मुसलमान पाण में मुलाकात कनि हथ मिलाए मुसाफ़ो कनि हथ मिलाए सलाम कनि हथ मिलाए सलाम कनि ऐं मूं ते दुरूद पढ़नि त हिननि ॿिन्ही जे हथनि जे जुदा थियण खां अॻु में अल्लाह ताला ॿिन्ही मुसलमाननि जी बख़्शिश फरमाए छॾी कमु कहिड़ो करिणो असांखे हथ मिलाइणो पवंदो सलाम करिणो आहे दुरूद पढ़णो बख़्शिश की बिशारत इंशाअल्लाह नसीब थींदी असां वटि आदत कोन्हे हथ मिलाइण जी आहे सलाम जी कोन्हे बात बंदि हूंदो बाल औकात वेंदे वेंदे परे खां रुगो हथ हलाइण कोन्हे असल सलाम अस्सलामु अलैकुम अॻियो माण्हू जवाब ॾे वअलैकुम अस्सलाम हिन में भी असां वटि अल्फाज सही कोन हूंदा आहिनि वालेकुम सलाम वाले असल वअलैकुम अस्सलाम ॿिया वरी मीम सां चवंदा वालेकुम सलाम ही गलत है ॿिया सलाम वारा भी सलालेकुम चाहे अस्सलाम ये लफ्ज़ अल्लाह जो लफ्ज़ है अल्लाह जो इस्म मुबारक अस्सलाम अस्सलामु अलैकुम अगे मानो जो वालैकुमुस्सलाम वालैकुमुस्सलाम अरे ये दरगाह है मदरसे में जेकर तव्हां दाखिला वठो न पोइ ही अल्फाज याद थी वेंदा पर एतिरो मुश्किल है तव्हां चवंदा असां हिन उम्र में मदरसे में किथे मदरसे ॿार पढ़ंदा आहिनि ॿार कोन पढ़ंदा आहिनि मुसलमान जे लाइ ही हदीस पाक मौजूद है मुसलमान जमण का वठी पीजे का वठी कब्र ताईं अल्हम्दुलिल्लाह तालिब इल्म दीन हूंदो मुसलमान हर वक्त तालिब इल्म है ही कोने तो वडो थी असी केडी में तुझी उम्र थी वने तो 50 साल थी वने 60 साल थी वने छा तहां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारका पे नजर न विधी त के सहाबा 50 साल जी उम्र में ईमान आंदा के 40 साल की उम्र में हजरत सैयदना उमर फारूक आजम रज़ी अल्लाह ताला इस्लाम कबूल कयो को नंढड़ी उम्र थोड़ी को 40 साल जा को 50 साल जा को 60 साल जा को 80 साल जा मुख्तलिफ सहाबा मुख्तलिफ उम्रन में ईमान आंदा छा वो कुरान पढ़े लो आगे में ना वो 40 साल 50 साल 60 साल 70 साल की एज वारन हस्तिन अल्हम्दुलिल्लाह मदीने वाले मीर की सोहबत इख्तियार